अशरफुल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाईन। मुझा माना शान वारा सतावी जी रात की अचण वारा जागण वारा नाहे जो असां हिन अल्लाह वारे जी मस्जिद में आया आहियूं। असीं छा चवंदासीं वञूं था प्रोग्राम ते मगर न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे हुकुम छो आहे, तोखे तौफ़ीक़ मिली आहे तॾहिं तूं आयो ऐं जेके मुंहिंजा दोस्त जेके प्यारा प्यारा दोस्त जन जो प्रोग्राम सॼो महीनो आउं हिते न ॾेई सघियुमि। सूरत कदीर जी ॻाल्हाइणो शाद फ़क़ीर पियो गौर कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़। कदीर त इन्हीं बस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे वस में न हुयो, फ़क़त उन पंहिंजे वस में घणो कुझु करे छॾियो, घणा कूड़ सूड़ हणी करे त मन खां मूंखे छुटी मिले त मां रमज़ान जो महीनो वञी पंहिंजे मुबेजन ऐं चननि में वञी पढ़ायां, उन्हनि में ईद बि वञी उन्हनि में कयां। मगर अहिड़ी हिन कदीर खे ड्यूटी मिली वई आहे, टाइम बि नथो मिले मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मता ईअं तूं चई चई बस भॼी वियो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़। तव्हांजो हीरो कदीर अञा बि तव्हांजो आहे ऐं हमेशा अल्लाह ताला तव्हांजो ई रहंदो। हिते त गॾु आहियूं पर क़यामत जे ॾींहुं जॾहिं ईंदो उते बि इंशा अल्लाह ताला गॾु हूंदासीं। छो त जेको जंहिंसां प्यार कंदो आहे उहो उन सां ई गॾु हूंदो आहे।
कुतन सा प्यार कंदे कुतन सा गॾु हूंदे कुकड़न सा प्यार कंदे कुकड़न सा गॾु हूंदे यानी तू ज़मीन सा दौलत सा कहिड़ी बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शइ सा तू प्यार कंदे उन सा तू गॾु हूंदे क़यामत जे ॾींहाड़े में छो त प्यार कयो क़दीर तव्हां सा प्यार कयो तव्हां क़दीर सा इहो सभु कुझु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छा थी रहियो आहे जो त इहो सबूत आहे कंहिंजो सबूत आहे इहा निशानी आहे कंहिंजी निशानी आहे छो त हिन दुनिया जे अंदरि जेको जिन सां प्यार कंदो आहे क़यामत जो ॾींहाड़ो थींदो उहो उन सां गॾु हूंदो उहो उन सां गॾु हूंदो ओ मुझा दोस्त अजीज मुबारक हुजनि तव्हांखे जो ओए ज़ोइबा रमज़ान जी रात तव्हांखे ज़हीर थियो आहे हीअ मियां अब्दुल्ला मुबेजो साहिब हिन जी अमड़ जी बारो भी हुयो अल्लाह ताला हिन जी अमड़ के जन्नतुल फिरदौस अल मकाम अता फरमाए बख्शिश अता फरमाए मगफिरत अता फरमाए अंदर लिखे हुए रे मुंह चला भी बोले इन जी अमल जी शान में कुछ शेर बस सही है इन गुनाहगार खाया बस इन पूछा मुझे चला नहीं भाग भी बोले अल्लाह ताला तमाके ना दे सिनर के गोले जी जलमा ओ जेड़ो मिट बियो जलमा ओ जेड़ो मिट बियो कोनाए अबो बी अबो आ अबो बी अबो आ याद रख जा परमा जेड़ो मिट बियो कोनाहे जोलिय में विहारे दिन ला इलाज लोलियो पिगे में सुमारे सिखारिया बोलियो पंहिंजे बचन के पंहिंजे बचन के थी चाहत मचाए थी चाहत मचाए जी जलमा जेड़ो मिट बियो कोनाए सुभान अल्लाह खुश ताते पाए वडड़ो कयाई दे सुख बचन के दुखड़ा दिखाए बगावे सतनला बगावे सतनला अबो आ अबो बी अबो आ परमा जी जलमा जेड़ो मिट बियो कोनाए सुभान अल्लाह
करण तुंहिंजो कमु ए गुनाहगार तोखे ॿुधाईंदो हलंदो जेको इन ज़ीन मुताबिक़ आयो वियो इंशा अल्लाह ताला तव्हांखे खोले ॿुधाइबो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चङा तरह खाधी आई अल्लाह ताला जबान गौर कयो फिक्र कयो या उआराता जी मुझे सोने आका मदीने जे शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कोने करीम नाज़िल कयो हिकड़ो ॾींहुं न लॻो ॿ ॾींहं न लॻा टे ॾींहं न लॻा ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आस्ते आस्ते किथे हिकड़ी आयत किथे ॿ आयत किथे टे आयत किथे हिकड़ो ज़रड़ो किथे हिकड़ी सूरत ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रमज़ान जो महीनो आयो मुझे बेनियाज़ रब मुझे महबूब मदीने जे शहंशाह के फरमायो ओ मुंहिंजा दिलबर याद रखे छॾ जा पंहिंजे गुनहगार पंहिंजे में उम्मतन के नसे फरमा जेको रजब जो महीनो जेको रजब जो महीनो ज़मीन खाली थी दिया ज़मीन के हारी हारी ठाहींदो हारी ठाहे करे वरी जरे शोभान जो महीनो ईंदो उनके पानी ॾींदो पानी ॾेई करे उनमें बिज पे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोखींदो बिज पोखींदो आस्ते आस्ते उन जी संभाल कंदो कढंदो जीअं उहो तयार थींदो तव्हांजो हिते रमज़ान जो महीनो ईंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहिरियों ॾांहुं हुन जो रहमत वारो ॿियो ॾांहुं बरकत वारो टियों ॾांहुं रहमत वारो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं 27 रमज़ान जी रात ईंदी उन जो हुस्न तयार थी वेंदो हारी चमंदो हाणे वञा वञी मां पंहिंजो फसल लुणी अचां पहिरियों रमज़ान जो ॾाको रहमत वारो ॿियो ॾाको बरकत वारो जेको टियों ॾाको उहो मग़फ़िरत वारो ॾाको रहमत भी उन ॾाके में बरकत भी उन ॾाके में यानी जेको भी रमज़ान जो निचोड़ मेरे करे उन अगे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रमज़ान जा ॾाका जेके भी रहमतूं बरकतूं कढी करे जेको आखिरी ॾाको उन में विझी करे उहा 27 रमज़ान जी रात हूंदी उन रात जे अंदर जेको भी खुदा जो बानड़ो जागंदो सच्चे दिल सां उहो बानड़ो जागंदो मुंहिंजो बेनियाज़ रब उनखे पंहिंजो कुर्ब नसीब कंदो दुआऊं घुरंदो वेंदो ओ मुंहिंजा मिठड़ा सुहिणा करीम रब असां त पंहिंजे औलाद जे लाइ दुआऊं घुरंदा मुंहिंजा अल्लाह असांखे औलाद ॾे असांखे ज़मीन ॾे असांखे माल मिल्कियत ॾे असांखे हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे मगर जेके सच्चा आशिक हूंदा उन जी अखियुनि मां लुढ़क वेंदा जेके यादि रखे छॾिजां जेके हिन दिल में हिन जिस्म में उन दिल जी जॻह ते दिल हूंदी उनके दर्द न थींदो जेके हिन पूरे जिस्म में दिल न हूंदी उन दिल जी जॻह ते उनके दर्द हूंदो यादि रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ उहो दर्द जॾहिं हीअं हीअं थींदो जॾहिं उहो हलंदो हर बानो ख़ुदा जो चवंदो त इहो फ़क़्ति ख़ुदा जो वली इहो ख़ुदा जे क़ुर्ब में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन गुनाहगार तो कुछ कदे तो इश्क कयो ही नाए को कदे तो पंहिंजे अखियुनि मां लुढ़क बहाया ही ना इनके न आशिक सां पुछी ॾिस जॾहिं रमज़ान जो महीनो अचे पियो रमज़ान जो चंड ॾिसी करे हिन गुनाहगार घर कोन्हे अमड़ ॻाल्हायो अम्मा रमज़ान जो महीनो आयो चंड मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा अञा रमज़ान जो महीनो अची वियो अञा मां हिन
सुख में वेठो आहियां मदीनो अलाए कॾहिं नसीब थींदो खुदा कंदो जो तव्हांखे बि नसीब मदीनो कराए मुंहिंजो बि नियाज़ रब ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं उहो हारी फसल खणंदो आहे फसल खणी करे घर ईंदो आहे पंहिंजे बचड़नि खे बि खाराईंदो आहे पंहिंजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वॾड़नि खे बि खाराईंदो आहे हिन राति जे अंदरि जागी त ॾिसो पंहिंजी न अखियुनि मां लुढ़कर हारे त ॾिस तोखे मज़ो केॾो थो अचे अहिड़ो त तोखे मज़ो ईंदो अहिड़ो त तोखे सुकून ईंदो तूं कॾहिं सोचे बि कोन थो सघीं त हीअ जेके रमज़ान जी जेका 27 रमज़ान जी रात आहे या अहिड़ी त बरकतुनि वारी आहे अहिड़ी त रहमतुनि वारी आहे अहिड़ी त बरकतुनि वारी रात आहे हज़रत ईसा रूहुल्लाह केर ॻाल्हायो त सही मदीने पहुतायो छा हां मुझे रमज़ान मदीने जा मुझे रमज़ान मदीने जा सजन जे देस ते वही रोज़ा रखा मां अबे साते अमड़े साते मैं शागिर्दन साते मैं सगरी चलन इन बेजन साते अग्या रोज़े जिवई फितार मां गया मुझे रमज़ान मां भी घर चंड में ऐ रोज़न रखण रखा दीद चंड में अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते उते रमज़ान जो मां चंड भी ॾिसां हुजे रमज़ान हज़रत ईसा रूहुल्लाह पंहिंजे दिल ऐं जिस्म खे हिते हाज़िर कर केर हज़रत ईसा रूहुल्लाह वञी रहियो आहे हिकिड़ो ॾिसंदो आहे जबल उन जबल में हिकिड़ो नूर चमकी रहियो आहे जीअं बत्ती न रोशनी चमकी रही आहे या रोशनी चमकी रही आहे ते हज़रत ईसा रूहुल्लाह बीह करे मुझे बेनियाज़ रब खां दुआ घुरंदो आहे ओ मुंहिंजा बेनियाज़ रब ओ मुझे सोना करीम रब्बा ये जबल चमकी रहियो आहे हिन मां नूर अची रहियो आहे ख़ुदा हिन में कहिड़ी शइ रखी अथई मुझे बेनियाज़ रब जो ऐलान थियो हाणे हिनखे बसि हथ लाइणो तुंहिंजो कमु आहे ऐं तोखे शइ ॾेखारण मां अल्लाह जो कमु आहे हज़रत ईसा रूहुल्लाह केर थोरो ॻाल्हाईंदा हलो हज़रत ईसा रूहुल्लाह जॾहिं उन जबल खे जीअं हथो आयो जबल फाटी पियो ॾिसंदो आहे सही अहमद जहिड़ो इन ॾाढ़ी सफ़ेद हूंदी आहे इन रोशनियूं जेको इहो चहिरो हूंदो आहे उहो रोशन हूंदो आहे एॾो त नूर इन चमकी रहियो आहे हज़रत ईसा रूहुल्लाह परेशान थींदो आहे मुंहिंजी बेनियाज़ रब खे अर्ज़ु कंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब्बा हीअ केर आहे जेका हिन जी ॾाढ़ी बि सफ़ेद आहे चहिरो बि हिन जो चमकी रहियो आहे मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे
अंदाज़ो ही ना है सवे साल गुज़री वयान कि मां अल्लाह जी इबादत कंदो आ मां करीम रब इनके रिज़्क़ भी तेरी दुआ रोज़ी भी तेरी दुआ मुझे करीम रब ये तुझी इबादत कंदो आ जी मुझी इबादत कंदो आ छा मुझे करीम रब छा इन खां वधीक एड़ा ॿिया भी के आहिनि मुझी उम्मत में मुझी गौर कर मुझी उम्मत में एड़ा ॿिया भी आहिनि जेके जेके इबादत कंदा मुझो करीम रब फरमाइदो आ और इसारो अल्लाह तुझी उम्मत में त हिन को सवा ॿियो भी कोने को हिन को सवा ॿियो केर भी कोने को मां तोखे इहो ॾसे थो छॾियां हिकिड़ो महबूब ईंदो जेको फर्श ते उनजो नालो मुहम्मद हूंदो अर्श ते नालो उनजो अहमद हूंदो उनजो उम्मती 27 रमज़ान जी राति जी इबादत थोरड़ी कंदो पर हिनजी मटको न थी सघंदो उनजी इबादत मां घणी वधाए छॾींदुसि मुझा अल्लाह से उन जा थोड़ा पार पता त बुधा उन केरा केड़ी किस्म जो आ मुझो अल्लाह फरमाइंदो आ ओ ईसा रूहुल्लाह उन जो चेहरो इने चमकंदो जेने चोॾीअ जी रात चंड चमकंदो आ इने उन जो चेहरो चमकंदो आ अच्छा मुझा अल्लाह से हां उन देर न कई पंहिंजी उम्मत खे गॾु करे उनखे ॿुधाईंदो आहे मूंखां पोइ हिकिड़ो महबूब ईंदो जंहिंजो फर्श ते नालो मुहम्मद हूंदो अर्श ते नालो उनजो अहमद हूंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर त कर अहमद हूंदो उनजो अर्श ते नालो ईअं ॿुधी करे हिकिड़ो नांग पर में वेहंदो आहे उहो नांग ईंदो आहे जॾहिं उहा उम्मत वेंदी आहे हली नांग ईंदो आहे हज़रत ईसा रूहुल्लाह खे चवंदो आहे ओ मुंहिंजा सुहिणा नबी मूंखे ॿुधा उहा मूंखे किथे मिलंदो जीअं गार सोर में हलियो वञे इहो शायदि तव्हां किसो पढ़ियो आहे ॿुधो आहे ॾिठो बि हूंदो इन मौलविन खे अॻिते बसि न था हलूं हज़रत ईसा रूहुल्लाह नांग के जे तू इते वे फलाणो टाइम तो फलाणो ज़मानो तो फलाणो वक्त हूंदो इहो अल्लाह जो नबी मुखां पोइ इते ई तो सां मिलंदो सभई साल गुज़री विया जॾहिं मुंहिंजो महबूब मदीने जो शहनशाह उहो ज़मानो आयो आहे मुंहिंजो महबूब मदीने जो शहनशाह उन गार सोर में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी चादर मुबारक फाड़े करे जेके बि सोराख़ हूंदा आहिनि उहे बंदि कंदो आहे कुदरत ख़ुदा जी हूंदी आहे हिकिड़ो सोराख़ रही वेंदो आहे उन सोराख़ खे खुली ॾींदो आहे जीअं खुली ॾींदो आहे चवंदो आहे त ॾिसां त कोई जीत ॼणो त कोन थो अचे पियो जीअं उनखे ईअं खुली ॾींदो आहे मुंहिंजो महबूब मदीने जो शहनशाह उनजे हंज में आराम फरमाईंदो आहे हंज में आराम फरमाईंदो आहे ना भुञ मुझे महबूब मदीने जे शहनशाह जी खुशबू सूंघी करे दुआ दुआ त बुरखो बंदा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोराख़ बंदा ईअं उहा खुली उते पई आहे नांग छा कंदो आहे हिकिड़ो डंग हणंदो आहे ॿियो डंग हणंदो आहे टियों डंग हणंदो आहे अबू बकर सिद्दीक़ फरमाईंदो आहे ओ नांगा तूं केरु छेदो अबू बकर खे डंग हणण वारो कोन कंदुसि मां पंहिंजी कुड़ी परे छा कंदे हिकिड़ो चढ़ियो आशिक़ जेको दुनिया में आयो उनजी दुनिया में शाइरी बि मशहूर आहे उन पंहिंजे साधन लफ़्ज़नि में फरमायो अबू बकर भी हो नांग भी हो एक माशूक़ जा हुया आशिक़ में नज़दीक कयो पैर परे घटनी हजी बाज़ी नांगन के अबू बकर भी हो नांग भी हो एक माशूक़ जा हुया आशिक़ में
अबू बकर जी अखियुनि मां पाणी कोसो गरम गरम वही आयो मुझे महबूब मुस्तफा जे हिन चेहरे मुबारक ते जी वो पानी पियो मुझो आका उथी पयो अबू बकर छो तो रोई या रसूल अल्लाह अलाए छाहे अलाए जी ताला नांग अलाए छाहे मुझे खुड़िया के डंगे छने जी खुड़ी परे की ते नांग निकरी आयो मुझे महबूब मदीने जी शहनशाह जे कदमन में किरी पयो कदमन में किरी करे फरमाइदो ओ मुझे महबूब मुस्तफा मां तुझे इन गार सोर में इंतजार पियो कया अबू बकर घड़ी ने सोरात के दिनी मैंने के रंगाया मुझे महबूब मुस्तफा मुके माफ फरमायो मुझे आका पंजो लोआब मुबारक कडी करे खुड़िया ते आयो खुड़ी सही सलामत पैर सही सलामत छियो ओ मुझे दोस्त अजीज यो सब कुछ छाए यो शफाए मुस्तफा आहे बियो छाए शफकते मुस्तफा आहे या न आहे दुआ घुरण वारो केरा छो त मुझो महबूब मदीने जो शहनशाह हुआ दुआ जी फजीलत एडी वडी आ एडो दर्जो वडो आ सब को पैर जी दुआ कबूल थी दिया चो त जी जल अमर जी के जी जल अमर जी मुझो आका मदीने जो शहनशाह बने दरबार में बस 10 मिनट बुधाया तो वधी करे मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार मुस्तफा में बैठा हो जन सहाबी भी बैठा हो जन अबू बकर भी बैठो हो सोनो उमर भी बैठो हो सोनो उस्मान गनी भी बैठो हो सोनो अली अल मुर्तजा शेर खुदा भी उते बैठो हो सोनो बिलाल भी बैठो हो सोनो जुबैर भी बैठो हो तलहा जुबैर भी बैठो हो सब साहबा इकराम बैठा हुआ मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे साहबन के खिताब फरमाइदो ओ मुझा साहबियो यमन में मुके खुशबू अची रही आ अल्लाह जे कुर्ब जी हिकड़ो बानड़ो आ खुदा जो मुझो उम्मती नाहे मगर मुसा प्यार कंदो आ कलमो पढ़ण तो चाहे मुझा महबूब मुस्तफा वो केरा मुझो आका फरमाइदो नालो उन जो उवैसा अबीलो उन जो करना ऐ रहंदो यमन में पी जो नालो इमरान पी जो नालो चाहे इमरान जने साहबिन के तैयार करे चमदान जिथे भी उवैस करने मिले जिको मुझे महबूब मुस्तफा सा प्यार दुआ मदीने में कौन ही दुआ उवैस करनी मदीने में चौको गोनी उवैस को के पूछो उवैस जवाब देनो ओ अल्लाह जबानड़ो मुझे जी जला मैं कमजोरा मां उन्हें जी मदद कंदो मां उनके मानड़ी खाया रहींदो आया मां उन जी सार संभाल लहंदो आया तने मां मदीने न तो अचा मां पंजे महबूब मुस्तफा सा प्यार तो कया एडी तो उन जी दुआ सरवारी हिकड़ो दी एड़ो गुजरियो आ उवैस करनी पंजे अमर जी जल के चयो ओ मुजी जी जला अम्मा जी कने मुके निर मदीने वणण जी इजाजत न दींदी उवैस जो ये जिस्म फाटी पवंदो ये जिस्म बदती पवंदो मुके हाणे इजाजत दे मां दीदार करे अचा मगर उनके दीदार कोन पयो छे उनके दीदार कोन पयो छे मगर वो मुझो बेनियाज रब ॾिसी भी रहियो आ मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो जने एने यमन में तमा जो वजण थे तो वो उवैस करनी जरूर तमा सां मिलंदो उनके चेजो त मुझे उम्मत गुनाहगार उम्मत जे लाइ हिकड़ो दफ़ो दुआ घुरे तो उन सां अमर जी दुआ गॾु हुई तो रब्बि रहमुमा कमा रब्बयानी सगीरा मुझो बेनियाज रब फरमाए रहियो
ओ मुझा बाबा पंजी जी जल अमर जो ख्याल रख पंजे अबे जो भी ख्याल रख जने पड़ा थी वञा उनमें ताकत न रहे उनमें कुवत न रहे वे उठी न सगा उन्हें जा कपड़ा भी तू दो उनके मानड़ी भी बचे तू खारा उन जो सब कुछ तू कर वधीक मुझे बेनियाज़ रबैये भी फरमायो उन जे लाइ मगफिरत जी भी दुआ घुरंदो रहता ओ मुझा सुना करीम रब मुझे अब्बे ऐं अम्मा के माफ़ फरमा ओ मुझा सुना करीम रब मुझो करीम रब तमा ऐं असां के दुआ ॾसे रहियो आहे रब्बि रहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अमर दुनिया छॾे वई तई उन जे लाइ दुआ घुर अब्बा दुनिया छॾे वयो तई त बि उन जे लाइ दुआ घुर जेकॾहिं हिन दुनिया में अथई त बि दुआ घुर ॿिन्हिनि जे लाइ दुआ घुर ओ मुंहिंजा करीम रब जॾहिं मां हिन दुनिया में हुयुमि मां नंढड़ो हुयुमि जी जन्म अमड़ मुके जने मां करंदो हुयो बिस्मिल्लाह करे उतारे पई ओ मुझा अल्लाह यार ओने कमी को तान के तू भी न दिस मुझी अमड़ मुके मुझी गलती के कोन डिठो यो अमड़ जी जले जी गलती के यार तू भी न दिस मुझा करीम रब मुझे अबे अमड़ के माफ फरमा अबे अमड़ जी दुआ हमारी आहे या नाहे आहे ना ज़ुकुरूनी अज़कुरकुम इबादत ता याद रखो बी इबादत मां तां के नथो दसिया घर में वनी रहा आयो मुझे आका फरमायो जन्नत में उहो वींदो जेको दुनिया जा दुख जन सोरा जन बाहर दरवाजे ते बीही रहे दुख सूर सभई उछलाए करे जने दरवाजे खोले करे घर जे अंदर वनी अमड़ आई ओ मुझी जी जल अमड़ अस्सलामु अलैकुम दिल पर बाबू आयो ओ मुझा दिल पर बाबा अस्सलामु अलैकुम ज़ाल सामू आयो ओ मुझे सोनी वारा अस्सलामु अलैकुम पुत्र सामू आयो धी सामू आई मुझा बचड़ो अस्सलामु अलैकुम सलाम वरायो न के तुझो कमा जन्नत जी